दोस्तों असांजी पंहिंजी सिंधी म्यूज़िक यूट्यूब चैनल अचण वारी आहे जंहिंमें नया नया सिंधी गाना ईंदा। अरे हाणे सिंधी ॻाल्हाइण नथी अचे त नथी अचे, हूअं ई बि असांजे घर में केरु सिंधी ॻाल्हाईंदो कोन्हे। डू यू थिंक इट इज़ नेसेसरी? व्हाई टू स्पीक? व्हाई टू प्रिजर्व सिंधी लैंग्वेज? आई अंडरस्टैंड बट आई कांट स्पीक। इज इट नॉट इनफ? हलो दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांजो स्वागत आहे तव्हांजी पंहिंजी सिंधी यूट्यूब चैनल ते। मां तव्हांजो सिंधी भाउ उमीद थो कयां त सभु मज़े में हूंदा ऐं लाल साईं सभिनी जे मथां महिर बनाए रखे। नए साल जूं तव्हां सभिनी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। जय झूलेलाल। मुंहिंजी हर वीडियो लाइ कोशिशि हूंदी आहे कि मां तव्हांजे लाइ कुझु न कुझु स्पेशल ऐं इंट्रस्टिंग खणी अचां। ऐं हिन वीडियो में बि हिकु ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे। हिन वीडियो में पाण खणंदासीं हिकु रिज़ोल्यूशन। उहो रिज़ोल्यूशन छा आहे उहो त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि। ऐं जीअं त लास्ट वीडियो में मां तव्हांखे 2 इंट्रस्टिंग ॻाल्हियूं ॿुधाई हुई। मिशन घर घर में झूलेलाल। ऐं मां तव्हांखे ॿुधायो हुयो कि असांजी पंहिंजी म्यूज़िक लेवल अची रही आहे जंहिंमें सभु सिंधी गाना ईंदा। पर हिननि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते घणेई ॼणनि जा सुवाल आया छो जो हुननि खे कुझु वधीक ख़बर कोन्हे। त मां ज़रूरु तव्हांखे डिटेल में ॿुधायां थो। मिशन घर घर में झूलेलाल हिकु अहिड़ो मिशन आहे जंहिंजो मक़सदु आहे हर कंहिं सिंधीअ जे घर में हिकु असांजे ईष्ट देव जी मूर्ति या फोटो हुजे। तंहिं करे हिन मिशन जी शुरूआत कई वई आहे छो जो केतिरा अहिड़ा सिंधी घर आहिनि जिन खे अहसासु ई कोन्हे त असांजे घर में केतिरा ई भॻवान संतनि जा फोटो ऐं मूर्तियूं आहिनि पर असांजी ईष्ट देव जी मूर्ति कोन्हे। छा ही सही आहे? ऐं केतिरा वरी जिन खे लाल साईं जी मूर्ति वठणी हूंदी आहे त थी सघंदो आहे किथे मेट्रो सिटी में इज़ीली मिली वेंदी आहे पर हर जॻह ते इज़ीली कोन मिलंदी आहे। तंहिं लाइ असां हिकु सवलो रस्तो कढियो आहे कि जंहिंखे बि लाल साईं जी मूर्ति खपे हू सिंधी भाउ इंस्टाग्राम अकाउंट ते मैसेज करे थो सघे, उनखे लाल साईं जी मूर्ति मिली वेंदी। दोस्तों केतिरनि ई सिंधियुनि जे घर त लाल साईं जी मूर्ति पहुची चुकी आहे। अचो त ॾिसूं इहा झलक। जय झूलेलाल। आयो आ लाल साईं आयो आ लाल साईं आयो आ। जी हाँ दोस्तों, मुंहिंजे घर में किशन रामनानी हिकु नंढड़े कलाकार जे घर में लाल साईं अची विया आहिनि। जय झूलेलाल। मां पूजा कंगवानी पुणे मां सिंधी भाऊअ खे दिलि सां शुक्रिया मञंदी चाहियां छो जे करे उन्हनि मूंखे इहा झूलेलाल जी मूर्ति मोकिली, दैट टू फ्री ऑफ कॉस्ट। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो भूमि गंगवानी आहे। मां नागपुर कामठी में रहंदी आहियां। जय झूलेलाल दोस्तों, मां आहियां हर्ष जुड़ेजा उल्हासनगर सां। तव्हां सभु अगरि तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे पासे में कुझु नंढो मंदरु आहे, हुन में हाणे अॼु ई लाल साईं जी स्थापना थी आहे। ऐं इहा क्रेडिट जेका मां ॾियां थो उहा आहे सिंधी भाऊअ खे। जी हाँ दोस्तों, सिंधी भाऊ हुनजी हिकु ई मुहिम आहे कि घर घर में झूलेलाल हुजे। त तव्हां अगरि चाहियो था कि हीअ मूर्ति तव्हांजे घर में अचे त तव्हांखे बि मिली सघंदी आहे। सिर्फ़ु तव्हांखे करिणो आहे IM अल्फ़ाबेट _ सिंधी भाऊ इन ते पंहिंजो नालो, सॼो नालो, एड्रेस, कॉन्टैक्ट नंबर ऐं पिन कोड ज़रूरु शेयर कयो। ऐं तव्हां खां कुझु सुवाल बि पुछा वेंदा छो त एतिरी सवली न आहे इहा मूर्ति पाइणु। ऐं मां चाहियां थो कि तव्हां सभिनी जे घर में इहा मूर्ति हुजे त असां मुंहिंजे हिकु कलाकार जो अर्ज़ु अघायो ऐं बिल्कुलु फॉलो कयो सिंधी भाऊ ऐं इंस्टाग्राम ते IM _ सिंधी भाऊ। त चाहियो था कि अगरि इहा मूर्ति तव्हांजे घर में हुजे, तव्हां इहा मूर्तिअ जी शेवा करणु चाहियो था त बि तव्हां कॉन्टैक्ट करे सघंदा आहियो सिंधी भाऊ खे। त बसि मुंहिंजी बि इहा आशा आहे कि ई झूलेलाल जी मूर्ति या असां सभिनी सिंधियुनि जे घर में जेके बि ग्लोबल सिंधीज़ आहिनि उन जे हर हिकु घर में अहिड़ी मूर्ति या कोई बि तस्वीर झूलेलाल साईं जी ज़रूरु हुजे। जय झूलेलाल। लास्ट वीडियो में मां तव्हांखे इहो बि ॿुधायो त असांजो पंहिंजो सिंधी म्यूज़िक लेवल अचण वारो आहे ऐं इहा त ॻाल्हि तव्हांखे ख़बर ई हूंदी, उनजो नालो सिंधी रिकॉर्ड्स रखण वियो आहे। हाणे इहो कमु कीअं कंदो? दोस्तों ही नाला त तव्हां ज़रूरी ॿुधा हूंदा, टी सीरीज़, री म्यूज़िक, सोनी म्यूज़िक। बिल्कुलु इन वांगुरु ई इहो म्यूज़िक लेवल हलंदो ऐं असांजी कोशिशि रहंदी कि हर कंहिं नए कलाकार खे, नए टैलेंट खे असां हिन प्लेटफॉर्म ते मौक़ो ॾियूं। ऐं तव्हांखे बि अगरि टैलेंट ऐं कुझु नई क्रिएटिविटी आहे त तव्हां असांजे सिंधी रिकॉर्ड्स इंस्टाग्राम हैंडल ते असां सां ज़रूरु कनेक्ट थी सघंदा आहियो। ऐं ही सभु पॉसिबल थियो आहे तव्हांजे सपोर्ट ऐं प्यार सां।
तंहिं करे मां तव्हां सभिनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, हर क़ौम जी सुञाणप उनजी ज़ुबान आहे। ज़िंदा तू सिंधी आहीं, ज़िंदा तुंहिंजी ॿोली, भले दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजा, आहियां सिंधी, इहो मां फ़ख्र सां चवां। हा, मां सिंधी आहियां, गर्व आहे मूंखे सिंधी हुजण ते, प्राउड टू बी सिंधी। दोस्तो, चवंदा आहिनि कहिड़ी बि हिकु शइ जे पुठियां सभु गॾिजी करे कमु कयूं त उन में ज़रूरु असांखे सक्सेस मिलंदी आहे। ईअं ई अचो त सभई गॾिजी करे हिन कम खे अॻियां वधायूं। दोस्तो, हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे यादि ॾियारे छॾां, अगरि तव्हां अञा ताईं सिंधी भाऊ यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कई अथव त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अरे यार, फ्री आहे, कमेंट कंदा त पैसा कोन लॻंदव, लाइक शेयर बिल्कुलु पैसा कोन लॻंदव, त कयो यार। हो त मुंहिंजी इच्छा हुई कि मुंहिंजी हीअ पहिरें साल जी वीडियो 1 तारीख़ जो अपलोड कयां, पर मूंखे टाइम न मिलियो, तंहिं करे मां अपलोड कोन करे सघियसि। पर वरी बि अञा महीनो त पहिरियों ई आहे न, त हर साल पाण कुझु न कुझु रिज़ोल्यूशन खणंदा आहियूं। जीअं त मां बॉडी ठाहियां, कुकिंग सिखां, डांस सिखां, हॉर्स राइडिंग सिखां, ॾाढो कुझु। त छो न पंहिंजी रिज़ोल्यूशन लिस्ट में हिकिड़ी ॿी शइ ऐड कयूं, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं दोस्तो, केतिरनि ई ॾींहंनि खां मां सोचां पियो कि मां तव्हांखे इहो कीअं ॿुधायां त सिंधी छो ॻाल्हाइजे, छो ज़रूरी आहे असांजो कल्चर, छो ज़रूरी आहे असांजे ट्रेंड खे फॉलो करणु। हिन ॾींहं दौरान मां इंस्टाग्राम ते हिकु न्याणीअ जी वीडियो ॾिठी जंहिंजा वीचार ॾाढा सुठा हुया, जिन जो नालो आहे अमृता दूधिया ऐं जोधपुर डिस्ट्रिक्ट में रहंदा आहिनि। ऐं मूंखे हुननि जा वीचार ॾाढा सुठा लॻा। मां बि अहिड़ो ई कुझु सोचां पियो कि तव्हांखे कीअं प्रिज़र्व करां। मां उन्हनि जा वीचार ऐं मुंहिंजा वीचार ॿई मिलाए करे तव्हांजे लाइ हिकु मैसेज पहुचाइण जी कोशिशि पियो कयां त वधीक में वधीक माण्हुनि ताईं हीअ ॻाल्हि पहुचे त असांजे लाइ छो ज़रूरी आहे असांजो कल्चर वधाइणु, छो ज़रूरी आहे असांजो ट्रेंड फॉलो करणु। कहिड़ी बि कम्युनिटी जो आर्ट, लिटरेचर, लैंग्वेज, रिलीजन, ही सभु मिलाए करे कल्चर थींदो आहे। छो मां पंहिंजो कल्चर अॻियां वधायां, छो मां पंहिंजो ट्रेडिशनल फॉलो कयां, छो मां सिंधी ॻाल्हायां। स्कूल, कॉलेज, बिज़नेस, प्रोफेशन, जॉब, इंडिया, अब्रॉड, किथे बि त ज़रूरत न आहे। छा थी पियो अगरि मां सिंधी न ॻाल्हायो त, पंहिंजे रिचुअल्स खे फॉलो न कयो त। अगरि कहिड़ी बि शइ खे वधाइण लाइ, उनखे अपनाइण लाइ उनजो आधार उनजी उपयोगिता आहे, त हलो हिकु एग्ज़ाम्पल था खणूं। वर्ल्ड हेरिटेज साइट्स, हेरिटेज बिल्डिंग, ताजमहल, एफिल टावर्स, इजिप्शियन पिरामिड, हिननि सभिनि खे डिस्ट्रॉय था करे छॾूं। हिननि सभिनि खे डिस्ट्रॉय करे करे कुझु नओं था ठाहियूं। छा थियो, केर बि मुंहिंजी ॻाल्हि सां सहमत न हूंदो न, ऐं चवंदो, अरे भाऊ हे छा पिया था चओ, हे त असांजे वॾड़नि जी निशानी, क्रिएटिविटी, इंटेलिजेंसी, इवोल्यूशन्स ऐं उन्हनि जी संघर्ष जो प्रमाण आहे, त हिन खे त डिस्ट्रॉय न करणु घुरिजे। अलाए केतिरा तव्हां मूंखे तर्क ऐं आधार ॾेई छॾंदा। आर्किटेक्चर ॾिसण थो अचे त सम्झ में अचे थी, पर कल्चर जो छा? हलो घुमण था हलूं। घुमी घुमी करे पाण हिकु अहिड़ी जॻह ते पहुता आहियूं त जिते नज़र कयूं था उते हिकु जहिड़ा वण, हिकु जहिड़ा माण्हू, हिकु ई प्रकार जो कंद, काठी, रंग, रूप, नक, नक्श, सभु कुझु हिकु प्रकार जो। वापार भी हिकु प्रकार जो, उते गुड्स भी हिकु प्रकार जा आहिनि, पहनावो हिकु प्रकार जो, वापार हिकु प्रकार जो, गुड्स भी हिकु प्रकार जा आहिनि, हवा भी हिकु तरफ़ हले पई, मिट्टी, मौसम, पहर भी हिकु प्रकार जो। छा थियो, कल्पना कोन करे सघिया न। जेकर कंहिं कल्पना कही त हू अहिड़े माहौल में रही कोन सघंदो। सोचो, ईअं ई असांजो कल्चर विलुप्त थी वेंदो, असां पंहिंजो कल्चर नेक्स्ट जनरेशन ताईं पहुचाई कोन सघंदासीं। हलो हिकु फैक्ट थो ॿुधायां, सॼी दुनिया में 7000 नॉन लैंग्वेजियूं आहिनि, जंहिंमां 428 लैंग्वेजूं पंहिंजे भारत देश में ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, ऐं 18 US में, 72 भाषाऊं पाकिस्तान में ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे, हिकु रिसर्च पारां इहो मालूम थियो आहे त सॼी दुनिया में सिंधी ॻाल्हाइण वारा माण्हू 50 मिलियंस ई बचिया आहिनि, ऐं असांजी सिंधी भाषा 22nd वर्ल्ड मोस्ट स्पोकन लैंग्वेज आहे। असां वटि हर हिकु रीज़न आहे असांजी सिंधियत खे, सिंधी हुजण ते फ़ख्रु करण जो, सिंधी ॻाल्हाइण जो, हिन खे फॉलो करण जो, ऐं हुनजी ॾाढी ज़रूरत बि आहे। हलो मां तव्हांखे हिकु ॻाल्हि थो ॿुधायांव, जंहिं महिल मां कंहिं सिंधियुनि जे विच में हूंदो आहियां ऐं सिंधी ॻाल्हाईंदो आहियां त चवंदा आहिनि, अरे वाह ॾाढी सुठी सिंधी थो करे, पर मूंखे त कुझु बि नओं न लॻंदो आहे, छो जो नंढपण खां ई असांजे घर में सभई सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि ऐं सिंधी ट्रेंड बि फॉलो कंदा आहिनि। पर हिन सां मूंखे हिकु ॻाल्हि यादि ईंदी आहे, हिकु अहिड़ो बि समय हूंदो हुयो जंहिं महिल माण्हू इंग्लिश ॾाढो घटि ॻाल्हाईंदा हुया,
ऐं जेकर कंहिंजे साम्हूं केरु इंग्लिश ॻाल्हाए वठे, ओहो इंग्लिश थो ॻाल्हाए, ॼण त PhD करे छॾी। पर उहा बि हिकु कॉमन ॻाल्हि हूंदी हुई, छो जो उहो इंग्लिश मीडियम में पढ़ियलु हूंदो हुयो, तंहिं करे उनखे इंग्लिश ईंदी हुई। दोस्तो, तव्हांखे बि जेॾी महिल इंग्लिश सिखणी हुजे त तव्हांखे ही ॿ राहे त ज़रूरु मिली हूंदी। इंग्लिश मूवीज़ ॾिसो, गाना ॿुधो, इन सां तव्हांखे जल्दी ई इंग्लिश अची वेंदी। सो वाई वी डोंट यूज़ दिस फॉर्मूला टू लर्न सिंधी? छो न पाण हिन खे सिंधी सिखण में बि कमु लाइ आहियूं। पाण सिंधी गाना ॿुधूं, सिंधी वीडियोज़ ॾिसूं, जंहिंसां पंहिंजी सिंधी ॾाढी सुठी थी सघे। मुंहिंजी तव्हां सां निमाणी वेनती आहे त पंहिंजे घर में हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहियो, आत्मसात कयो, सिंधी ट्रेंड खे फॉलो कयो, पंहिंजो कल्चर पाण ई अॻियां वधी वेंदो। हलो मां तव्हांखे हिकु एग्ज़ाम्पल थो ॿुधायां। हिकु महारथी हुयो, महारथी जेको हाथी पालंदो आहे, उन खां हिकु सुवालु पुछो तो हिन हाथी खे चेन सां ॿधी रखियो अथई, हेॾो वॾो हाथी चेन तोड़े कोन छॾंदो? त महारथीअ जवाबु ॾिनो, जॾहिं ही नंढड़ो हुयो न, तॾहिं खां मां हिन खे ॿधंदो हुयुसि त कोशिशि कंदो पंहिंजे पाण खे छॾाइण जी, पर छॾाए कोन सघंदो हुयो, छो जो नंढो हुयो। पर हाणे वॾो थी वियो आहे त इहो कोशिशि कोन थो करे, छो जो नंढे हूंदे ई उन पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾियो हुयो कि मां हिन सां छुटो कोन थी सघंदसि। तॾहिं करे जंहिं महिल बि हू ॿधलु हूंदो आहे त कॾहिं कोशिशि ई न कंदो आहे छुटण जी। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधायां थो, असां माण्हुनि जी सभिनि खां वॾी ताक़त हूंदी आहे असांजी सोच। जेकर पाण मन सां ठाने वठूं की हीअ शइ करणी आहे त पाण खे केरु बि रोके नथो सघे। त अचो त पाण हिकु संकल्प खयूं, हिन नए साल जो रिज़ोल्यूशन खयूं कि असां हिन साल सिंधी सिखंदासीं। ऐं ज़रूरु तव्हां मूंखे कमेंट करे ॿुधाइजो कि तव्हां पंहिंजी रिज़ोल्यूशन लिस्ट में इहो ऐड कयो की न। मां तव्हांखे इहो नथो चाहियां कि सिर्फ़ु सिंधी सिखो, ॿियो कुझु बि न। मुंहिंजो बि मंत्र इहो ई आहे, कोशिशि कंदो आहियां कि हर दफ़े कुझु न कुझु नओं सिखंदो रहां, हर पल कुझु न कुझु नओं करंदो रहां। पाण खे हर कंहिं शइ जी नॉलेज हुजणु खपे, पर इन जो मतिलबु इहो न आहे कि कंहिं शइ जे पुठियां एतिरो विलुप्त थी वञूं, एतिरा मंत्रमुग्ध थी वञूं त पाण पंहिंजे अस्तित्व खे ई भुलिजाए छॾूं। कम्युनिटी कल्चर खे प्रिज़र्व करण जी ज़रूरत आहे, ऐं ही सिर्फ़ु असांजी ज़िमेदारी कोन्हे, असांजो कर्तव्य बि आहे ऐं असांजे लाइ फ़ाइदेमंद बि आहे। सोचो, हिकु ई प्रकार जा पेड़ आहिनि, हिकु ई प्रकार जा मौसम आहिनि। कम्युनिटी कल्चर खे प्रिज़र्व करणु न सिर्फ़ु असांजी ज़िमेदारी आहे, असांजो कर्तव्य बि आहे। ऐं छो न कयूं? आफ्टर ऑल वी आर सिंधी, प्राउड टू बी सिंधी। गर्व आहे मूंखे सिंधी हुजण ते। जय झूलेलाल। अरे यार, सब्सक्राइब त कयो, बिल्कुलु फ्री आहे। कमेंट कंदा त बि पैसा कोन लॻंदा, लाइक कंदा त बि पैसा कोन कंदा, ऐं शेयर कंदा त छा, बिल्कुलु फ्री आहे न यार। सब्सक्राइब कयो जल्दी।